सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त फ़ौज दिफ़ाई ज़मीनुनि ते कारोबार शुरू कयो आहे। आर्मी पंहिंजो कमु करे, अदालतूं पंहिंजो कमु कनि। सुप्रीम कोर्ट में दिफ़ाई ज़मीनुनि ते कमर्शियल सरगर्मियुनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾेई चयो त फ़ौज ज़मीनुनि ते शादी हॉल्स ऐं ॿिया धंधा शुरू कया आहिनि। सभिनी खे पंहिंजे मैंडेट में रहणु घुरिजे। मैं इलेक्शन की मजमूई फैसले की बात कर रहा हूँ। कोई समझता है कि धांधली हुई है तो जिस तरह पहले साथ आए थे आ जाएं, कोई समझता है नहीं हुई, बैठे रहें, अय्याशी करें। हमने अपना फर्ज अदा करना है। एस्टेब्लिशमेंट सियासत से दस्तबरदार हो जाए, हमारे सर आंखों पे, हमारे सर का ताज। सियासत करेंगे तो जवाब सियासत से देंगे। इसीलिए मैं मुस्लिम लीग नवाज शरीफ को दावत देता हूँ कि वो आए और हम मिलकर अपोजिशन में बैठें। जमीयतुल उलमा इस्लाम फजल रहमान ग्रुप चूंड नतीजन के रद्द करे छॾियो। JUI सरबराह मौलाना फजल रहमान नूर लीग के अपोजिशन में वेहण जी दावत ॾींदे चयो त इलेक्शन धांधली में 2018 जो भी रिकॉर्ड तोड़ी वियो आहे। इस्टेब्लिशमेंट सियासत तां दस्तबरदार थी वञे त असांजो ताज आहे, पर सियासत कंदी त सियासत सां जवाब ॾींदासीं। जमीयतुल उलमा इस्लाम तरफ़ां सुठी मुल्क में तहरीक हलाईंदी। JUI हुकुम जो हिसो न बणजंदी ऐं अपोजिशन में वेंदी। मैं एजाज खान स्वाति गैर मशरूत तौर पर पाकिस्तान पीपल्स पार्टी को ज्वाइन करने का ऐलान करता हूं और मैं ये उम्मीद रखता हूं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी इस इलाके की हकीकी नुमाइंदगी करेगी और इस इलाके की खुशहाली के लिए अपना किरदार अदा करेगी। PS 88 मलेर सां चूंडुनि में कामयाब थियल आज़ाद उम्मीदवार एजाज सवाती पीपल्स पार्टी में शामिल। संदसि चवणु हो त पीपी क़यादत ते एतमाद कंदे ऐं तक जे मसइलनि जे हल लाइ शमूलियत जो ऐलान कयां थो। कामयाब उम्मीदवार एजाज सवाती जी शमूलियत खां पोइ पीपल्स पार्टी जे सीटुनि जो अघु 86 थी वियो। हुकूमत जी जोड़ जक लाइ शहबाज शरीफ जी रिहाइश गाह ते इजलास जारी। पंजाब ऐं वफ़ाक़ में हुकूमत साज़ी जे मामले ते मुशावरत ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी खे वफ़ाक़ ऐं पंजाब में हुकूमत जो हिसो बणाइण जी फार्मूले ते ॻाल्हि ॿोल कई पई वञे। PP तरफ़ां जोड़ियल कमेटी आज़ाद उम्मीदवारनि सां राब्ता करे मुलाक़ात कंदी। नवाज शरीफ सियासत तां पासीरो न थी रहियो आहे। मरियम नवाज जी तरदीद। संदसि चवणु आहे त वज़ारत उज़्मा जो उहिदो क़बूल न करण जो मतिलबु इहो कढियो पियो वञे त नवाज शरीफ सियासत तां हथु खणी रहियो आहे, त उन में का बि सचाई न आहे। नवाज शरीफ ईंदड़ 5 साल न रुगो भरपूर सियासत कंदो, पर वफ़ाक़ ऐं पंजाब में पंहिंजी हुकूमतुनि जी सरपरस्ती कंदो। ऐं थ्रिल सां भरपूर फिल्म पोलर रेस्क्यू जूं झलकियूं जारी। मार्च में रिलीज़ थींदी। शदीद मौसमी हालत में गुम थियल पुट जी तलाश में वालिद सख़्त इम्तिहान में अची वञे थो। ही जज़्बाती फिल्म वालिद जी मोहबत खे ज़ाहिर करे थी, जंहिं में बर्फ़ानी तूफ़ान जा ख़तरनाक सीन फिल्म बंदि कया विया आहिनि।